अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तुम आए हो काश न्यूज़। मां हाँ आसिफ अली शेर। नाज़रीन, दादेगारी में खबर अचे पई त जिते एक हफ़्तो अॻु काज़ी अहमद शहर में अगवा थियल शेर मोहम्मद महर जी बाज़ियाबी लाइ महर बिरादरी के माण्हुनि जो एहतजाज थियो आहे। उमर खान महर, लाल खान महर, शबीर खान महर और असगर खान महर की अगवानी में दादेगारी शहर में एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो आहे, जिते हथन में प्लेकार्ड खणी सख्त नारेबाज़ी पिणु कई वई आहे। उमर खान बहर मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त सिंध अंदर बदमनी की बाह भड़की रही है, को माण्हू महफ़ूज़ ना है। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान और वज़ीर आला सिंध के पुरज़ोर अपील कई त शेर मोहम्मद महर के बाज़ियाब करायो वञे। हफ़्तो अॻु काज़ी अहमद शहर में अगवा थियल शेर मोहम्मद महर की बाज़ियाबी लाइ महर बिरादरी के माण्हुनि जो दाद लेगारी में एहतजाज थियो आहे। इन सिलसिले में असां राब्तो कियो आहे काश न्यूज़ के नुमाइंदे फोटो महर खे। जी फोटो अपडेट्स ॾिजो त ही किथे वाक़ियो पेश आयो आहे। जी अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हफ़्तो अॻु में काज़ी अहमद मंझा शेर मोहम्मद महर डिप्टी डायरेक्टर हुयो सकाफ़त खाते जो जंहिंखे अगवा कयो वियो, उन हवाले सां दाद लगारी में महर बिरादरी जो वॾे अंग में गॾु थी एहतजाज कयो। उमर खान महर की अगवानी में एहतजाज कयो वियो। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द शेर मोहम्मद महर खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में असीं सूमर वारे जी देरकी में शतबंद हड़ताल करे धरणो हणी वेंदासीं। उन खां पोइ पूरी सिंध में जेको आहे एहतजाज सिर वधायो वेंदो।